ऐं हाणे ज़िक्र कंदासीं अफ़सोसनाक रोड हादसे जो। सनवर सां लॻ काटींदड़ वाक़ियो पेश आयो। ईद जी मोकल करे वापसि वेंदड़ रियासती जे 12 पोरेतनि समेत 15 ॼणा हयाती विञाए वेठा। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार वेगन ऐं ट्रक विच में टक्कर थी पियो, जे वेगन जो अॻियों हिसो मुकमल तौर ते तबाह थी वियो। हादसे में रियासती जे मुख़्तलिफ़ ॻोठ सां तालुक़ रखंदड़ 12 ॼणनि समेत 15 ॼणा फौत ऐं 7 ज़ख़्मी थी पिया। मोटरवे पुलिस ऐं शहरनि फौतनि जा लाश खणाए सन, माजद ऐं जामशूरे जे अस्पतालनि में पहुचाया। 5 फौती ॻोठ हुसैन कलुड़ो वासी, ॻोठ हंबरवाद जा 3 फौती ऐं ॻोठ जमो कलुड़ो जा 2 फौती शामिल आहिनि। रियासती जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां ईद जूं मोकलूं करे वापसि मज़दूरी लाइ कंडियारो खां ईंदड़ मुसाफ़िर वेगन में सवार थी कराची वञी रहिया हुआ त माजद भरिसां हादसो पेश आयो। फौतियुनि में ड्राइवर बशीर सोलंकी, सिकंदर कलुड़ो, अल्ताफ़ कलुड़ो, शफ़ी मोहम्मद, साजिद सोलंकी, आशिक़ कलुड़ो, माशू कलुड़ो, पठान वस्तरो, आसिफ कलुड़ो, सईद कलुड़ो, माशूक सोलंकी, एहसान सोलंकी ऐं शकी सोलंकी समेत ॿिया शामिल आहिनि। हादसे में फौतियुनि जी ख़बर पवण ते संदनि घरनि में कोहराम अची वियो। संदनि वासनि पारां तॾा विछाए विया। फौतियुनि जा वारिस पंहिंजे प्यारनि जा लाश खणण लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि खां माजद पहुता। डिप्टी कमिश्नर जामशूरे जो चवणु आहे त हादसे में 15 ॼणा फौत थिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैद मादली शाह सन वेझो हादसे जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर मादली शाह हादसे जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर ज़ख़्मियुनि खे इलाज जूं बहितर सहूलियतूं फ़राहम करण जो हुकुम पिणु ॾेई छॾियो। पीपी चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जामशोरो वेझो अफ़सोसनाक हादसे में क़ीमती जानिन जे ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त इख़्तियारनि खे हादसे जो कारण मालूम करे अॻिते बचाव लाइ क़दम खंया वञनि। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अफ़सोसनाक हादसे जी ख़बर ॿुधी खेसि सदमो थियो आहे। हुन चयो त हादसे में फौत थियनि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि। अल्लाह पाक मरहुमनि जी मग़फ़िरत फरमाए ऐं ज़ख़्मियुनि खे जल्द खां जल्द सिहतयाबी फरमाए। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इख़्तियारनि खे घुर्जे त हादसे जो कारण मालूम करे अॻिते बचाव लाइ क़दम खंया वञनि। इतला ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांसिट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि BRT रेड लाइन मनसूबे बाबति इजलास थियो, जंहिंमें सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, MD सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी कैप्टन रिटायर्ड अल्ताफ़ हुसैन सारियो ऐं ॿियनि शिरकत कई। मुलाक़ात में BRT जे मसइलनि ऐं रुकावटनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण साइट ते कमु तेज़ करण जी हिदायत कंदे चयो त हू छंछर ते साइट जो दौरो कंदो। हुन चयो त इहो मनसूबो 2 सालनि में मुकमल थियणो आहे। सिंध हुकूमत ट्रांस कराची ऐं ठेकेदारनि सां भरपूर सहकार कंदी। शर्जील मेमण वधीक चयो त रेड लाइन मनसूबो कराची जो अहम तरीन मनसूबो आहे, जंहिंसां शहर जो इंफ्रास्ट्रक्चर बहितर थींदो ऐं शहरनि खे आरामदा सफ़री सहूलियतूं मिलंदियूं। हुकूमत चाहे थी त मनसूबे खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे। मौसम जी सूरत हाल बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। PDM में सॼे सिंध जे ज़िलनि में गर्मीअ जी नई लहर बाबति अलर्ट जारी करे छॾियो। अलर्ट मूजिबि विच ऐं मथांए सिंध में ताज़ी गर्मी जी लहर 12 मई खां सॼी सिंध खे लपेट में आणींदी, जेका 16 खां 17 मई ताईं जारी रहंदी। PDMA मूजिबि दादू, जैकबाबाद, लाड़काणो, सखर, खैरपुर, घोटकी, नौशेरो फिरोज़ ऐं शहीद नज़ीराबाद ज़िलनि में वधि गर्मी पद 46 खां 48 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञी सघे थी, जॾहिं त ताज़ी गर्मीअ जी लहर हेठाहीं सिंध जे इलाइक़नि हैदराबाद, मीरपुर ख़ास, वदीन ऐं उमरकोट ज़िलनि खे बि ढके सघे थी, जिते ॾींहं जो वधि में वधि गर्मी पद 43 खां 45 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। PDMA जी पधिराई मूजिबि कराची में 13 ऐं 14 मई दौरान वधि में वधि गर्मी पद 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। जैसकम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो आहे त सिंधु दरिया जे पाणीअ ते पहिरियों हक़ सिंध जो आहे। पंजाब मर्कज़ ऐं वफ़ाक़ जी ताक़त ॾाढ जी बुनियाद ते सदाईं पाणी मुआइदनि जूं भञकड़ियूं करे सिंध जो पाणी चोरी कंदो रहियो आहे ऐं हाणे बि सिंध हथरादू पाणी जी खोट खे भोॻे रहियो आहे।
मलीर में अदालत में पेशी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सनान खान कुरैशी चयो त पंजाब गैर कानूनी तौर ते केनाल भाई सिंधु दरिया जे ज़ुरई पाणी खणी रहियो आहे। 1991 जे पाणी मुआदे ते बि अमल नथो कयो वञे। मुआदे ते कोटरी डाउन स्ट्रीम में 10 MF पाणी ॾियणो आहे जेको बि नथो ॾिनो वञे। हुन चयो त 1945 पाणी मुआदे तहत सिंध खे पाणी ॾिनो वञे। सिंध खे पाणी न ॾियणु आलमी कानून जी भनकड़ी आहे।